अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। छो भाऊ गिलास खणी डांदो रखी। बाबा परे परे बर्तन बर्तन अलग कयो बाबा पांजा पांजा। हैं? हाँ बर्तन बर्तन लगे दिमाग खराब थियो दई छा थियो छा दई। इज्जत सही सॼो नेट भरे पियो सोशल मीडिया टी ॾिस कोन ॾेई आहे ख़बर कान ॾेई आहे। छा जी ही छिको छाला चाड़ियो छिको कोन है पाउचा। पांचो अरे पांचो ना पाउच जट पांचो। अरे ॿुध ख़बर कोन ॾेई चाइना में कोरोना वायरस निकितो बाबा तबाही मचाए छॾी। रोना वायरस चाइना में बाबा ली रो थी आया रोना वायरस न बाबा कोरोना वायरस चाइना में 15-20 ॾींहंनि में 80-90 माण्हू मरी वियो। पूरी दुनिया में थिरथड़ो आया थिरथड़ो। हींअर कंहिंखे का ॻाल्हि सम्झ नथी अचे उन्हनि खे सम्झ नथी अञा दवा कीअं ठाहियूं असां वठो वठा लॻी पई अथनि तॾहिं जे करे हीअ छिको हींअर ज़रूरी आहे ऐं पंहिंजा बर्तन अलॻि इन जे करे। माना 70-80 माण्हू मरी विया आहिनि चाइना में त थिरथुलो पइजी वियो आहे सॼी दुनिया में बाबा आओ फ्लाइटूं बंदि 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 इनपुट आउटपुट बंदि थी वियो हींअर चाइना में। ॻाल्हि ॿुध पोइ असां वारे मुल्क में हिते डेली 180 माण्हू मरे थो जेको आहे हादसनि में हिननि खे ख़बर कान थी पए। हाँ डेली 20-25 माण्हू ख़ुदकशी था कनि बुख बदहाली जे करे हिननि खे ख़बर कान थी पए हिननि जूं अखियूं केरु पटे। बाबा असां वारा हुकुमरान भंग जो कुंडो पियो सुता पिया आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे उन्हनि खे बसि इहो ख़बर आहे किथां माल अचे पंहिंजा घर भरियूं बाक़ी धूड़ वञी पाए आवाम बाक़ी ॿाहिरि मुल्क बाबा उन्हनि खे हिकु हिकु माण्हू उन्हनि जे लाइ क़ीमती आहे। माना इंसान ई चाइना में था रहनि हिते इंसान ई कोन्हनि ईअं सम्झ हिते इंसान आहे ई कोन। ऐं इहो छाजे करे थी आहे त इहो चवंदा हराम खाईंदा तॾहिं जे करे हराम खाइण जे करे। हा पोइ हिते वारा कहिड़ो हिलाल था खाइनि पोइ हिननि खे वायरस नथी थिए छा मतिलबु न त हिते बि त हर शइ हराम पिया खाइनि। मूंखे ॿुधाए यतीमनि जो पैसो आयो हड़प ग़रीबनि मिसकीननि बेवा मायुनि जो पैसो आयो हड़प। हाँ इस्पतालनि में दवा कान्हे हड़प सम्झे ड्यूटी जेका आहे पैसनि ते हड़प। हाँ हर शइ खायो वञनि पोइ हिननि खे वायरस नथी थिए ए बसि बाबा हिते कानून कोन्हे न इहा वायरस हिननि खे लॻंदी कान ही असां वारा वञी पिया खाइनि हिननि खे वायरस लॻंदी कान। बाबा हिननि जो ख़ुदा हाफ़िज़ आहे बसि मालिक खे पार था भई कमु घणो आहे असां मवाली हिकिड़े कुंडे में 60 ॼणा था पियूं भंग असांखे त वायरस कान थी थिए। तव्हांजी हाणे कहिड़ी ॻाल्हि कजे मवालियुनि जी यार जेतिरी तारीफ़ कजो आहे घणी आहे साईं।